अस्सलाम वालेकुम। ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों जेका नेक्स्ट एपिसोड किस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका ॿ ॾींहं खां पोइ किस्त ईंदी ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी। आख़िर उन में छा थींदो? छा उन में ओठो कमाल खान ऐं हाकिम खान गॾिजी वाक़िर गफ़ार खान वटि वेंदा या टी धुर वटि वेंदा या हाकिम खान जेको आहे वल्लू खे ॾिसी इन्हनि खे कढी छॾंदो ऐं वल्लू जूं ॻाल्हियूं ॿुधी करे हू पंहिंजे मुहिब खे ॿुधाईंदो, सभु कुझु ॿुधाईंदो। छा मुहिब जे ख़िलाफ़ु थी वेंदो? जेको कुझु थियणो आहे तव्हांखे नंढे वीडियो में ॿुधायूं था, पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों जेके ॿ ॾींहं खां पोइ किस्त अचण वारी आहे त ॾिसंदो उन में वल्लू खे जेको आहे गफ़ार खान जा माण्हू उन ॻोठ जे वेझो छॾे ईंदा। हू पंहिंजे ॻोठ ॾांहुं वेंदो, पंहिंजे भाउ सां मिलंदो, हक़ीक़त ॿुधाईंदो पंहिंजे भाउ मुहिब खे। ऐं मुहिब खे त अॻे शक आहे ओठे ते, उहो सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो जेके ओठे उते अची कयूं। पोइ उहो जेको आहे मुहिब वरी हाकिम खान खे ॿुधाईंदो त ओठो हे ॻाल्हियूं हुत कंदो आहे, असांखे ही ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, इहो शैतान आहे। मतिलबु हिकिड़ी गेम खेॾे रहियो आहे गफ़ार खान हिननि सां। पोइ हिननि जा पाण में इख़्तिलाफ़ात शुरू थी वेंदा, कमाल खान ओठो ऐं हाकिम खान जा। थी सघे थो त हाकिम खान इन्हनि खे हितां कढी तड़े छॾे। अहिड़े हिसाब सां रईस गफ़ार खान जी इहा चाल अॻिते हली कामयाब बि थींदी ऐं मुहिब इहो फ़ाइदो बि ॾींदो जेका माण्हू ॿध हलनि। थी सघे थो इहो मुहिब जेको आहे उते पुॼाए वारिस ऐं मीरा खे या रबनि खे उते मिलाइण जी बि कोशिशि करे। ऐं ओठो हाणे रबनि खे पूरो इस्तेमालु करण जी कोशिशि में आहे, लेकिन रबनि सम्झी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधायो त ओठो रबनि जे हथां रईस गफ़ार खान खे मारणु चाहे थो। तव्हां ॾिठो हिन किस्त में उहे ॻाल्हि निकिती ऐं रबनि तंग थी नेठि रईस गफ़ार खान खे ॿुधाए छॾियो त ओठो आख़िर चए छा थो चाहे। अहिड़े हिसाब सां जेको अॻिते हली दोस्तों ओठे खे बि ब्लैकमेल कयो वेंदो, यानी उन सां बि इहे रईस गफ़ार खान जूं चालूं ऐं रबनि बि उन सां चाल खेॾंदो। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे त मजबूर आहे रबनि हिन टाइम जेको इहा अॻिते हली ग़लती न करे वेहे ऐं ओठे सां मिलंदो ऐं ओठो मिलाइण जी कोशिशि बि कंदो मीरा सां। लेकिन मीरा खे बि ओठो कूड़ा दिलासा ॾिए थो, वारिस खे बि ऐं उहो रबनि खे बि, सभिनी खे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।